सलाम दोस्तों, मां एडमिन अज़ान। दोस्तों, सिंध यूनिवर्सिटी में बाक़ी कुछ ॾींहं आख़िरी बचिया आहिनि। तंहिंखां पोइ असांजो हिन अज़ीम यूनिवर्सिटी खे अलविदा चवण जो वक़्तु थी वेंदो। अॼु दिलि तमामु उदास आहे, ज़हन में ज़िलज़िलो ऐं जिस्म में अजीब क़िस्म जी लर्ज़िश आहे। मां अॼु उन जॻह खे अलविदा थो चवां जितां मूं ज़िंदगी जा बहितरीन ऐं हसीन 4 साल बादशाही अंदाज़ में गुज़ारिया आहिनि। ॼाम शोरो खां विछड़णु ॾाढो ॾुखियो आहे। हक़ीक़त त इहा आहे त मूं ज़िंदगी सिखी ई हिते आहे। पहिरीं जॾहिं यूनिवर्सिटी आयो हुयसि त ज़हन में मुख़्तलिफ़ ख्वाब हुआ त हितां पढ़ी आला तालीम हासिल करे वॾो ऑफिसर थियणो आहे। पर हिते ज़िंदगी जा अजीब रंग ॾिसण में आया। हितां फ़क़ति डिग्री जो पनो न, पर घणो कुझु मिलियो आहे जेको मुंहिंजी ज़िंदगी जो सरमायो आहे। अॼु जॾहिं हिन मोहब्बत जे मर्कज़ ॼाम शोरे खे छॾण जो वक़्तु आयो त अखियूं मुसलसल आलियूं ई रहियूं। हिते गुज़ारियल सभु लम्हा ज़हन ते रक़्स करण लॻा। उहे लम्हा जेको मूं पंहिंजे प्यारनि सां गॾु गुज़ारिया आहिनि। उन्हनि में कैंपस में गुज़ारियल लम्हा, क्लास में कयल मस्ती मज़ाक ऐं हॉस्टल ते कयल रूहानी महफ़िलूं, रातनि जो प्यारनि सां कचहरी करण, मारवी हॉस्टल जा प्यादल पंधु करण, लान में वेठल प्यार कंदड़ जोड़नि जूं हज़ार मस्तियूं, हसीनाइन जे दीदार लाइ सेंट्रल लाइब्रेरी वटि चाट खाइण बहाने 3 कलाक वही ख़ूबसूरत चेहरनि जो दीदार करण, दोस्तनि खां मिलियल प्यार ऐं इज़तूं मुंहिंजे लाइ यूनिवर्सिटी जी कमाई आहे। अॼु उन्हनि सभिनी यादनि खे, प्यारनि खे रोई अलविदा करे रहियो आहियां। हक़ीक़त त इहा आहे त वरी ॼाम शोरो अचणु न थींदो। अॼु सिंध यूनिवर्सिटी खे रोई मोकिलणी करे रहियो आहियां। डेडिकेट टू फरहान अबड़ो ऐं संगत ऐं सभु सिंध यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स खे मां जेको फाइनल ईयर में आहिनि, सभिनी खे मां डेडिकेट कंदुसि। महिरबानी। सलाम दोस्तों, मां एडमिन अज़ान। दोस्तों, सिंध यूनिवर्सिटी में बाक़ी कुछ ॾींहं